बाबा शिव जन की माया गिरधारा नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा। विषय मुंड में हलियो नियम असूल कानून जेतरा पालन कंदासीं भलो असांजो आहे। त सिमरन जो हिकिड़ो नियम आहे कमर सिधी हुजे पलथी मारियल हुजे कुर्सी ते कंहिंखे गोॾनि जी तकलीफ़ आहे लकड़ी जी कुर्सी या प्लास्टिक जी कुर्सी पेर ज़मीन सां डायरेक्ट टच न थियण खपनि घर में इज़ीली अवेलेबल आहे घर जो विहाणो पेरनि हेठों जेके जप कंदड़ आहियो या करणु चाहियो था या भक्ति वाधारो चाहियो था उन्हनि जे लाइ उपाय त पेरनि हेठों विहाणो वैसे कंबल आइडल थींदी आहे हूअं गीता जे 6 अध्याय में भगवान कृष्ण अर्जुन खे चयो अर्जुन आसन कॾहिं बि कुश यानी घास जो हुजणु खपे प्रयाग वियासीं इलाहाबाद कुंभ मेले उते कुश जो हुयो सभु कुझु सुम्हणो कमरो भी सॼो कुश जो यानी घास जो हो पर असां घर गृहस्थ में न करे सघंदासीं त कंबल जो आसन हुजे ऐं पलथी मारे वहे लकड़ी जो पलंग हुजे लकड़ी जी कुर्सी हुजे ठीक उन्हीं को पोइ कमर सीधी गर्दन भी सीधी ऐं थोड़ी देर जप कयो थी सघे अखियूं बंदि कयो पंहिंजो गुरु महाराज जो ध्यानु धरियो ध्यानु काथे धरिबो आहे शरीर में जी प्राण सॼे शरीर में आहिनि आत्मा जे दम सां शरीर हले थो पर जाते तिलक लॻाइबो आहे इते आत्मा जो वास थींदो आहे ऐं चक्र विद्या जी दृष्टिकोण सां इते आज्ञा चक्र थींदो आहे या इनके शिव नेत्र भी चइबो आहे जाते तिलक लॻाइबो आहे इते पंहिंजे गुरु जी मूर्ति जो ध्यानु कबो आहे त सभई ध्यानु कंदे कंदे हिकिड़े मिंट लाइ जप कयो ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम शांति 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 बोलिए सत्य सनातन धर्म की जय लक्ष्मी नारायण भगवान की जय शंकर भगवान की जय राम कृष्ण भगवान की जय आए लाल ताड़ी बजाए सभी बोले सदगुरु स्वामी शिव भजन जी महाराज की जय शिवधारा वारे साहिब की जय हिकड़ी प्रार्थना कयूं पोइ न्याणीअ जे लाइ पाण सभई अरदास कंदासीं पर हिकिड़ो वेनती हिकिड़ी निवेदन असां सभी जेके बि वेठा आहियूं असां खां भक्ति जेकॾहिं थिए न थिए त पाण खे कॾहिं माफ़ न कयो अरदास बेड़ी हुजे प्रार्थना बेड़ी त प्रयास बेड़ो मुंहिंजी भक्ति वधे असां में अवगुणनी बुराई काई भी आहे प्रार्थना में चऊं गुरु सुमत रे इन चिड़चिड़ को किरकिर को अजाई हर गाल ते दुखी थियण को बचाए
मांखे पंहिंजे चरणनि सां जोड़। त प्रार्थना में सातो की हुजे, गुरु गोॾनि जो सूर लाहे, चेल जो सूर लाहे, पोइ छा थींदो, ॿिए गोॾे में सूर पवंदो, पोइ छा कंदासीं? हमेशा जीवन ऊंचो हुजे, शरीर ते घणो ॾिसबो ई न आहे। गुरु सां जेको प्रीति थींदी आहे न, गुरु सां तन जी न मन जी प्रीति थींदी आहे। ऐं गुरु जे चरणनि जो जेको ध्यानु चयो वेंदो आहे, उहो चहिरे जो ई ध्यानु कबो आहे, गुरु जे बाक़ी शरीर सां वास्तो ई न रखो आहे। ऐं गुरु जी मूरत अंदर में विहाइबी आहे। विहाइबी किथे? जिते तिलक लॻंदो आहे। थोरी आध्यात्मिकता जी गहरियूं ॻाल्हियूं कयूं। घणनि खे इच्छाऊं ॾे कोई ॿुधाए, ऐं हुजणु खपे अंदर में उमंग, उत्साह, तड़प हुजणु खपे। सुखमनी साहब में हिकिड़ी ॾाढी बढ़िया लाइन ईंदी आहे, केरु केरु पढ़ंदो आहे तव्हां मां रोज़ भाई? टे ॼणा आहिनि, शाबस अथनि भाई, तेरे बाण सभु ॼाणंदा भला। कांखी एकई दरस तुहारो, नानक उन संग मोह उधारो। हे मुंहिंजा साईं, जेके तुंहिंजे लाइ तड़पदा नहीं, तुझे नाले ते दीवाना ने सिर तरी ते रखी करे घुमन था, जिन पंहिंजो तन मन धन ताके अर्पण करे छॾियो आहे, उन्हनि जे संग में मुंहिंजा साईं मूंखे बि तार। माना मूंखे ओढ़ो शल बढ़ाए। मां बणजी न सघंदो, मां लाइक़ न आहियां, तूं कृपालू ॾाढो आहीं। त अरदास या प्रार्थना कॾहिं बि कयूं इन प्रकार जी कयूं, अजायूं सजायूं न कयूं। घर में आवाज़ सां जप कयूं, घर जी सुख शांति पाण ई थींदी। एकादशी जीअं विष्णु सहस्त्र नाम जो पाठ जेको घर में कंदो, उन घर में सुख शांति थींदी। गाय खे जेको गुड़ फुल्के ते रखी करे रोज़ ॾींदो, गिरह पीड़ा घर जा झगड़ा उन में दूर थी वेंदा। जेके कुत्ते खे फुल्को रोज़ खाराईंदा, उन जा शत्रु दुश्मन पंहिंजो पाण ई शांत थींदा। जेको पखियुनि खे दाणो पाणी रोज़ विझंदो, उन जे धंधे में भाग पाण ई लॻंदो। कर्म करण सां लेकिन लाभ मिलंदो, जेको न कंदो उनखे न मिलंदो। असो कर्म नवाना था, अहिड़ो कर्म त ठाहे न भाई, अहिड़ा कहिड़ी ॻाल्हि आहे? कंहिं ग़रीब जे घर हली वञ, तुंहिंजे भाई ॿुधो आहे कोई कार्य आहे, सुभाणे काथे कोई कार्य आहे, परिस्थिति ॾाढी वीक आहे। मुंहिंजा जेके क्लोज़ वारा आहिनि सभिनि खे चवां थो, सुभाणे 3 कार्य आहिनि असांजा शिवधारा जा, अलॻि अलॻि जाइनि ते। हिन पासे में लाइ मां सभिनी खे चवां थो, जेको ॾाढो ग़रीब आहे उन पासे तव्हां सभई हलो, अमीर वारे पासे ते दुनिया वारा खोड़ ईंदा। ऐं 3 सुभाणे कार्य शिवधारा परिवार जा आहिनि। काथे गमी आहे, काथे खुशी आहे, काथे छठी आहे, लेकिन मुंहिंजो सभिनि खे जेके जेके क्लोज़ वारा आहिनि उन ॾे हलो, जंहिंखे असांजे वञण सां फ़र्क़ु पवंदो। अमीरनि ॾे न वेंदासीं, छा फ़र्क़ु पवंदो? ऐं मां बि नियम ठाहियो, के अची पत्रिका कंहिं सां बि मोकिलींदा, पिंकी पुट ॿिए कंहिंखे मोकिल, मूंखे न मोकिल। जेके फॉर्मेलिटी वारा आहिनि, सिक वारनि ॾे चओ, मां ऐं न्याणी ठाही ॾिया नितने पुट, मूंखे एॾे मोकिल जाॾे मुंहिंजी ज़रूरत आहे। महेश हा, चई महेश वठण अचे, मुंहिंजो बिल्कुलु न अचे, असां महेश ॾे वेंदासीं। महेश जी न्याणी छा असांजी न्याणी न आहे छा? पर जेके सीट कार्ड कंहिं सां बि नौकर सां मोकिले छॾंदा, हा भाई तूं ठीकु आहे, उहो जीअं घोट कुंवार विड़ी पिया, चई न कलाई दिक़त, चए तूं न कलाई दिक़त, हा साईं ठीकु साईं। काथे काथे अहिड़ा थींदा आहिनि, 2 टे ॾींहं वरी कढी वठंदा आहिनि। हिते त अहिड़ो कोई कोन्हे वेठो न, 2 टे ॾिसण अचनि था। मां चई भेण न ॻाल्हाए त न ॻाल्हाए, मां बि खोड़ दफ़ा ॾिठो, हाणे पाण ई सिधो थींदो, काॾे वेंदो? भली कंवर नगर जा कंवर नगर चक्की जो अटो खाधो आहे, लेकिन मां बि नागपुर जी आहियां भेण, जेरी बटका जी चक्की जो अटो खाधो आहे। वेठी त कोन्हे कहीं नागपुर वारी भाई, न मां जलगांव जी आहियां। जय हाणे घोट कुंवार साईं कावड़िया, हलो साईं पहिरियों हो ॻाल्हाए, न जे पहिरियों हो ॻाल्हाए, पहिरियों हो ॻाल्हाए, जे पहिरियों हो ॻाल्हाए। हाणे कीअं थिए कमु? काके जी सुभाणे ट्रेन हुजे नवजीवन सुबुह जो ट्रेन काएं बजे आहे? 4:15 बजे। माना हाणे पोइ चए हाणे घर वारी खे चवणो हुयो 3 बजे उथाई जाए, हाणे भागल भरी आहे, पहिरियों पाण ॻाल्हाए, ठीकु भाई चिठी लिखी करे रखेसि, सुबुह जो मूंखे 3 बजे उथाई जाए। काको सुम्हियो, सुबुह जो उथियो त अखियूं कोट माटे त 7 थियो, हड़ी मुंहिंजी ट्रेन निकिरी वई, अड़े हे विया तूं मूंखे उथायो छो न? चए तव्हां मूंखे चयो जा? चए मां ॾिस पर्ची रखी मां, चए ॾिसो ॿी पर्ची पई त उन ते लिखियलु त 3 थी विया त उथो। हिते अहिड़ो कोई वेठो त कोन्हे न, थोड़ा 2 टे मूंखे ॾिसण अचनि था, मूंखे निरड़ पढ़ण ईंदा नी, ॾिसण अचनि था 2 टे अचनि। के भेनरूं चवंदियूं अजाई संत चवण जो अर्थ छा? जहिड़ो भाव हूंदो मूट ओड़ी मिलंदी। असां फॉर्मेलिटियूं कंदासीं त मूट फॉर्मेलिटी जहिड़ी मिलंदी, पर असां भाव रखंदासीं, गुरु कृपा ओड़ी कंदो।
अच्छा हिकु भेरो भॼन चऊं पोइ समापन जो विरोध कंदासीं।